अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। सिंध धरती ओलियान ऐं बलियन जी धरती आहे ऐं अहिड़ियुनि हस्तियुनि सबबि शाद ऐं आबाद आहे, पर इंतिज़ामिया जी नाअहली सबबि ॾाढी आरियाणी जी चौकुंडी पाणीअ जी लपेट में आहे, जंहिंमें 2-2 फुट पाणी बीठल आहे ऐं मासूम ॿारनि जूं क़बरूं मिसमार थी रहियूं आहिनि। वधीक ॼाण वठूं था, असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे शाहीन न्यूज़ मीरपुर बठोर जो रिपोर्टर अशरफ चांडियो। अशरफ, असांखे ॿुधाइजो त बरसाति वठे बि काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा ताईं अहिड़ियुनि ख़ासि जायुनि तां पाणी छो नाहे निकाल करायो वियो ऐं ताज़ा तरीन सूरतहाल खां असांखे आगाह कयो। ताज़िन बरसातुनि खे 2 हफ़्ता गुज़री चुका आहिनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे इंतिज़ामिया जी नाअहली जे करे मुंहिंजी बैक साइड तां ॾिसो ही मस्जिद आहे जेका ॾाढी आरियाणी चौकुंडी आहे, बिल्कुलु पाणी जी लपेट में आहे। जॾहिं त मासूम में ॿार दफ़न थियल आहिनि, उन जूं क़बरूं बेसुमार थी रहियूं आहिनि। जॾहिं त सिंध जेका आहे उन वलियनि सां आबाद आहे। सिंध खे वलियनि जूं दुआऊं हिते केतिरा ई वली पैदा थी चुका आहिनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जेके दरवेश आहिनि उहे पाणी जी लपेट में आहिनि। इंतिज़ामिया जूं नाअहलियुनि जे करे उनजो सबबु आहे। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वज़ीर आला सिंध साईं सैयद मुराद अली शाह 15 लाख रुपया जेको जारी कया आहिनि तंहिंखे मीरपुर बठोर जे लाइ, पर हिते करप्ट जेको आहे असिस्टेंट कमिश्नर गुलाम दरख़्वास्त केली उहो ख़बर न आहे किथे ख़र्च करे रहियो आहे, जॾहिं त उहो ऑफिसनि ताईं में को महदूद आहे ऐं पंहिंजी मीटिंग करण में पूरो आहे। ख़ाली मीटिंगूं रहंदियूं, या पैसा ख़बर न आहे किथे ख़र्च थींदा। सिंध गवर्नमेंट खे घुरिजे त नोटिस वठी हिन वलियुनि मां पाणी निकाल कराए ऐं तंहिंजे रहवासियुनि मां बेचैनी